दोस्तों अज मुख्तार अली सीधी जो वॉल्यूम है 635 जो 1997 में रिलीज़ थो है। एल्बम तमाम बेहतरीन है। इनमें कुछ एक ब उर्दू कलाम है, कुछ सराइकी कलाम हैं, शायरी तमाम बेहतरीन है। इनजा एल्बम जा 2 फोटो हैं, एक ही आ साथी नाराज़ आहे। ही ज़बरदस्त गीत गायो मुख्तार सीधी तो साथी नाराज़ आहे। तवां दोस्तन के यह खबर होंगी अलाए कौन, पर मुख्तार सीधी जो ही एल्बम तमाम बेहतरीन उन दौर में हलियो हो। तवां दोस्तन के बुधाए छॾियां त ही जो कम है यो रिलीज़ फॉर इंफॉर्मेशन है। काफ़ी दोस्त ये दिसन था, कमेंट्स भी कन था। काफ़ी दोस्त जेके कमेंट्स नथा कन उहे समझन था त हिन में गीत हलंदो मुख्तार सीधी जो जेको पान टाइटल लिखूं था। असल में टाइटल लिखण जो मकसद ये है त जेको हिन जो भलो गीत है मुझे पसंद है वो आऊँ टाइटल हिन ते लिखां थो। थंबनेल ते भी इहो लिखियल है त ही रिलीज़ इंफॉर्मेशन है। तो ये ॻाल्हियूं इते थी वयूं। इन खां बाद जेको ही एल्बम हिन में थोड़ी गलती करे विया आहिनि, हिन खे 835 करे विया आहिनि, पर ही 635 है। बाद में हिन ते लीको ॾेई छॾियो अथऊं। 835 हेठि लिखियल आहे, 635 मथे पेन सां उन्हनि ठाहियो आहे। असल में हिन खां भुल थी वई उन दौर में। हिन एल्बम में कुल गीत आहिनि 9। हिकिड़ी साइड में 4 गीत आहिनि। 4 गीत जेके आहिनि ये कुछ वॾी साइज़ जा आहिनि, कुछ मतलब वॾा कलाम आहिनि। इन करे हिन हिक पासे में 4 हया गीत। बी साइड में जेको आहे 5 गीत आहिनि। हिन एल्बम जो पहिरियों जेको गीत है छा कभी ज़िंदगी, ही जेको गीत है यो आहे मीर अब्बासी जो कलाम आहे। ही इंडियन धुन ते ठहियल आहे। उन खां बाद ॿियो कलाम आहे मुराद जतोई जो जमाली जो कलाम आहे, रुनो आहियां ॾाढो। उन खां पोइ सराइकी कलाम आहे ग़ुलाम रसूल जो ज़बरदस्त कलाम आहे, मूंखे पाण ॾाढो पसंदि आहे। सुबुह लाकूं सनम आहियां तुंहिंजे मां इंतज़ारनि में। उन खां पोइ आहे आए कोन पुछण, मीर अब्बासी जो कलाम आहे। तव्हांखे ॿुधायूं मीर अब्बासी ऐं एजाज़ बुर्ड़ो मुख्तार सीधी जा पुराणा शाइर आहिनि। इन्हनि जा ज़बरदस्त कलाम हूंदा आहिनि। उन खां बाद मुमताज़ चांडे माना मुमताज़ मौलाई जो कलाम आहे लिखियल। कलाम जा ॿोल आहिनि अञा यार सां वेठो आहियां। उन खां पोइ आहे एहसान चांडे जो कलाम आहे साथी नाराज़ आहे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे, उन जा ॿोल आहिनि ॾिनो दर्द थई दुनिया में दिल भर ॾई दगाई, अफ़सोस आई हुई तोसां छो दिल लॻाई। लाशारी जो कलाम आहे। उन खां बाद जेको ॿियो कलाम आहे मीर अब्बासी जो, इहो कलाम तव्हां भी ॿुधो हूंदो अॼुकल्ह इहो घणो हलंदो भी आहे। बेवफ़ा चवां जे तोखे नुक़सान पोइ भी मूंखे, तुंहिंजी दाह ॾियां जो कंहिंखे नुक़सान पोइ भी मूंखे। उन खां पोइ मुमताज़ चांडे जो आख़िरी कलाम आहे अॼु मूंखे ॾाढो वणी थो। एल्बम कंप्लीट थी चुका है दोस्तों। उन खां बाद हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि त दोस्तों जेको भी मतलब कमेंट्स करे तो उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। जेके वीडियो ॾिसी छॾे था ॾियनि उन्हनि जी भी वॾी महिरबानी आहे। अर्ज़ु इहो त कमेंट्स कयो, कमेंट्स तव्हांजी शामिल कई वेंदी। कुछ हिन में कमेंट्स आहिनि उहे शामिल कयूं था। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अमन जी। वहीद अमन लिखियो आहे त सचल प्रोडक्शन के एल्बम ठीकु आहे, उहे भी रखंदासीं इंशाल्लाह। उन खां पोइ कमेंट्स आहे एम प्रोडक्शन धरती प्रोडक्शन जा एल्बम कंप्लीट कजो। एम प्रोडक्शन अदा वॉल्यूम 495 भलो आहे। बादशाह अमन सोलंकी 495 परफेक्ट। वॾी महिरबानियूं दोस्तों। कुर्ब अॻिते
ॿिया कमेंट्स आहिनि आशिक़ अमन सोलंकी, वॾी महिरबानी। माशूक़ अहमद, वॾी महिरबानी। हसन अहमद महर, वॾी महिरबानी अदा। अॻिते कमेंट्स आहे शाबान सोलंकी, नाइस वीडियो, नाइस, भलो एल्बम आहे अदा। नेक मोहम्मद, वॾी महिरबानी। वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा।